वॾे वज़ीर मातली शाह जी सदारत हेठ सखर बिराजी बहाली ऐं जदीद बणाइण वारे मंसूबे बाबति इजलास थियो आहे। इजलास खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त सखर बिराज सिंध जे आपाशी ऐं ज़री निज़ाम में करंगी जी हॾी आहे। संदसि चवणो हो त बिराजी बहाली ऐं जदीद बणाइण जो मंसूबो सिंध जे हारियुनि लाइ उमीद ऐं ख़ुशहाली जी ज़मानत आहे। वॾे वज़ीर चयो त हिन तारीख़ी असासे खे ईंदड़ नसलनि लाइ महफ़ूज़ करे रहियो आहे। मुराद अली शाह जो चवणो हो त बिराज जे नवनि दरवाज़नि जे इंस्टॉलेशन में दुरुस्तगी ज़रूरी आहे जीअं वहिकिरो हमवार रहे। वॾे वज़ीर चयो त हिकु सदी पुराणी सखर बिराज जे डिघे मुदे जी सलामती यकीनी बणाई वञे। मुराद अली शाह चयो त सखर बिराज लखे एकड़ ज़री ज़मीन खे सैराब करे थो। 1932 में ठहियल सखर बिराज दुनिया जी सभ खां वॾी आपाशी निज़ामनि मां हिकु आहे। संदसि चवणो हो त सखर बिराज जे दरवाज़नि जे वॾे पैमाने ते मुतबादिल सिविल ऐं मैकेनिकल अपग्रेडेशन जारी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ सखर बिराजी बहाली ऐं जदीद बणाइण वारे मंसूबे बाबति इजलास थियो आहे। इजलास खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सखर बिराज सिंध जे आबाशी ऐं ज़री निज़ाम में करंगी जी हॾी आहे। संदसि चवणो हो त बिराजी बहाली ऐं जदीद बणाइण जो मंसूबो सिंध जे हारियुनि लाइ उमीद ऐं ख़ुशहाली जी ज़मानत आहे। वॾे वज़ीर चयो त हिन तारीख़ी असासे खे ईंदड़ नसलनि लाइ महफ़ूज़ करे रहियो आहे। मुराद अली शाह जो चवणो हो त बिराज जे नवनि दरवाज़नि जी इंस्टॉलेशन में दुरुस्तगी ज़रूरी आहे जीअं वहिकिरो हमवार रहे। वॾे वज़ीर चयो त हिकु सदी पुराणी सखर बिराज जे डिघे मुदे जी सलामती यकीनी बणाई वञे। मुराद अली शाह चयो त सखर बिराज लखे एकड़ ज़री ज़मीन खे सैराब करे थो। 1932 में ठहियल सखर बिराज दुनिया जी सभ खां वॾी आपाशी निज़ामनि मां हिकु आहे।